तो क्या मजरी फैसलो थी वेंदो जन्नती जन्नत में जहन्नमी जहन्नम फैसलो थी वियो ऐं फैसला बि अजीब थींदा रब जी रहमत जोश में हूंदी क्या मजरी रब में एतिरो एतिरो रहमत जो जोश हूंदो जो शैतान खे बि आसरो थी पवंदो त मूंखे मां बि मिली वेंदी एॾो रब ते रहमत जो ग़लबो हूंदो रब जे रहमत जा 100 हिस्सा दुनिया में हिकिड़ो मोकिलियई या 99 लिकाए रखई आहे क्या मजरी रब 100 हिस्सा खणी पंहिंजे ॿारनि सां मुलाक़ात कंदो रहमत जा अजीब मंज़र हूंदा फलाणो गुनाह तो कयो फलाणो गुनाह फलाणी जाइ ते आओ साईं फलाणो गुनाह फलाणी जाइ ते आओ साईं रब हुन खां सचो कराईंदो पानो जो हादिमो कया पाने खे पक थी मरी वियुसि सभु गुनाह अलाह खे यादि आहिनि अलाह जी फरमाईंदो ॾिस दुनिया में मूं तुंहिंजे मथां पर्दो रखियो राजनि खे ख़बर कान्हे तूं कहिड़ो चङो मुड़ुसु अथई अॼु बि ॾिस दुनिया खां धार करे पर्दो विझी पोइ मूं तोखां सची कराई आहे अॼु बि मूं तुंहिंजे मथां सतारी कई आहे दुनिया में मूं सतारी कई वञ मूं तोखे माफ़ कयो हल रब जे रहमत जा अजीब मंज़र हूंदा हिकिड़े अमरा जो हिसाब किताब थियो हिकिड़ी नेकी खुटी पई आहे हिकिड़ी नेकी जो हुजेसि त करे जन्नत में हलियो वञे अलाह साईं 5 मिंट छॾ मैदान वॾो आहे पिन थो करियां मन खे हिकिड़ी नेकी मिली वञे अलाह जी फरमाए वञ अबो पोइ अम्मा पोइ सौट पोइ मासाट पोइ हे ॿार काका मामा जिन खे ईज़ी लोट कराई हड़ सभिनि खे मन खे हिकिड़ी नेकी खुटी पई मूं तोखे इलाही बोतलूं पियारियूं वारो कर या वञी ख़ैर थिया सभु खे जवाबु ॾींदो छोरी मुड़ी शादी अपनी घोट तने शादी किथां ई नेकी कोन मिली नाव में थियो अचे को हिन पासे हिकिड़ो अमरा कुंड में बीठो आहे सदके हेॾा हेॾा लहणो पिवाणी ख़ैर आहे हेड़े हिकिड़ी नेकी खुटी पई आहे मिले त करे जन्नत में हलियो वञा हलिया 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 मूं वटि आहे हिकिड़ी आउं हुई कोन बचंदुसि इहा खण तूं त हले जन्नत में मुंहिंजो भाग मूं सां हिन खे जो नेकी मिली त बि खणींदो अचे जहिड़ो क्रिकेट में छको लॻी जंप ॾींदो अचे अलाह जी नेकी मिली हुई कंहिं ॾिनी आहे रब्बान मुल्क आहे बसि जी ख़बर आहे कंहिं ॾिनी जी हेॾा प्रोग्राम बीठो वञी आहे वठी अचुसि वरी आहे हालत खे बि गॾु थियो अरे हिनखे नेकी कोन ॾिनी आहे हाउसी हा मूं ॾिनी छो दीदी मूं वटि हुई हिकिड़ी मूंखे पको ई हुई कोन पटंदुसि हिन जो त कमु थिए अलाह जी फरमाए तूं हेॾो सखी आहीं जो तो हिकिड़ी नेकी साबित ॾेई छॾी तूं हेॾो सखी आहीं तोखां बि वॾो सखी आहीं तो हिनखे नेकी ॾेई छॾी मूं तोखे बि माफ़ कयो हिनखे बि कयो ॿई हलो तव्हां मौलवियुनि खां पुछी ॾिसो जहन्नम जा आहिनि 7 गेट ऐं जन्नत जा वरी अलाह जी 8 ठाहिया आहिनि हिकिड़ो गेट जन्नत जो वादी में आहे हिकिड़े अमरा खे अलाह जी नियाणियूं ॾिनियूं 6 नियाणियूं हिकिड़ी ॿी ॿी पोइ नियाणी जा असांजे घर में ॼमंदी आहे पोइ कावड़ कंदा आहियूं नियाणी ते केरु मुबारकी बि कोन ॾींदो कंहिंखे अब छा जाओ जी छोरी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हनीअ लकुम बनातकुम पुट जे ॼमण ते तव्हांखे सभु को मुबारक ॾींदो पर नियाणी जे ॼमण ते आऊं मोहम्मद तव्हांखे मुबारक ॾींदो हिकिड़े अमरा खे 6 थियूं ऐं जीअं न माण्हू कावड़ कंदो पोइ अलाह जी हणो त वरी 5 ई मथे वरी फूक पियो त अलाह जी महाराज हणो त 6 ई हा भले फूक भला फूक ख़बर कोन्हे रब जे फैसले खे केरु पुॼी सघे कुदरत वारे जा फैसला आहिनि ॾे त यको पुटनि जो धण न ॾे त भले बि रुल भले बि टेस्टूं कया कुझु कोन थींदी वॾा वॾा करोड़पति अरबपति सम्झो सिकनि पिया पुट खे औलाद कोन्हे को टेस्टूं बडाणियूं दवाऊं जर्मनी जो वञी तंग तूं पैसा अरबों रुपया पिया आहिनि थोरो हिकिड़ो ई कोन्हे वरी हेॾा ग़रीब सॼो ॾींहुं केले में गुॾ करे पगर मां शुम गंजी फाटी पिया बगल टूटी हेॾा थकी टूटी शाम जो घर आयो आहे त 6 छोरा छोरनि जो घर में जहिड़ो पोल्ट्री फार्म खुलियो पियो अरबपति आहे करोड़पति आहे हिकिड़े पुट खे पियो सचे मिस्कीन आहे गुॾ करे कोदर जी मज़ूरी करे आयो आहे धन छोरनि जो वरी ॿाहिरि कुदरत वारे जा फैसला वो रब मर्जी वारो आहे जेके ॾे जीअं ॾे पुट ॾे धीउ ॾे न ॾे संड करे छॾे मर्जी वारो आहे असांजी जे मर्ज़ी हलिया त असीं मिस्किन हुजूं हला सभु कुझु त शाहूकार थिया असांजी जे मर्ज़ी हलिया त छड़ा हलंदा
सड़न के मौका वाली शादी करो वेले कोन नहीं आता खाना आयो ने तो शादी करे ने घर चला दो दो तारी चादरी तारी सो बात में के करे कोन शादी करे ने घर जिन शादी कया ने एड़ो तू खा नहीं तो हाने पुट कट वाला कटे पुट तो खबर बोले उतने ताकत आता न करे सकने अल्लाह जी मर्जी आ हिकिड़े हमरा के छह दियो जायूं 7 नंबर ते माई करे उम्मीद था थी तने माई के हाने मुके 7 नंबर ते पुट खपे हाने जे 7 धीअ ॼणी अथई त आऊं तलाक ॾींदो माई जो मुंहिंजो कहिड़ो ॾो कुदरत वारे जा फैसला आहिनि हाणे जेकॾहिं मूं धीअ ॼाई तूं मूंखे तलाक ॾींदो 3 नंबर ते मूंखे हाणे पुट खपे माई खे धमकी ॾिनी राति जो सुम्ही रहियो ख्वाब ॾिठी क़यामत क़ाइम थी वई आहे ख्वाब पियो ॾिसी क़यामत क़ाइम थी अलाह जी मलाइकनि खे हिन मरा खे गेले हणो जहन्नम में मलाइकनि खे खंजो खणियो वञनि पहिरीं गेट ते पहुता त पहिरों की वॾी धीअ बि थी तंहिंजो बाबा खे केॾा न उछलियो जहन्नम में हला थी न आऊं बाबा खे उछलण कोन ॾींदुसि अचे थी न्याणी मलाइकनि सां जहिड़ो करे मलाइकनि जो हाणे न्याणी सां कहिड़ो जहिड़ो वठी हलो त ॿिए गेट ते वरी हिनखे खेले ॿिए गेट ते आया त ॿी न्याणी बि थी आहे सा वेड़ी पई मलाइकनि सां 6 न्याणियूं 6 गेटनि खे संभाले बीठियूं मलाइकनि सां जहिड़ा पुरुष खे उछलण कोन ॾिनो हाणे हिनखे मलाइके खेले वञनि 7 गेट ॾांहुं हिनखे दिल में पक थी त 6 त हुयूं थियूं जिन 6 गेटनि ते मूंखे बचायो 7 गेट खाली आहे इतां मुंहिंजी फिटी इतां त उछली मरी वियो त लाह निकिरी आहे इन 605 में ओचितो अखि खोली त खाबो ई झड़प ॾेई उथो हीअं जो अखि खोले त हथ कई रे मुंहिंजा अलाह माई पेट सां 7 बि छोरी ॾिनी त हुन 7 गेट खे सवाल 80 त कावड़ा वेठा आहियूं पर कुदरत वारे जे फैसलनि में वॾा राज़ रखल अल्लाह तबारक व तआला जहन्नम जा 7 गेट पैदा कया जहन्नम जा वरी 8 गेट ऐं हिकिड़ो गेट बि एॾो वॾो जो यमन खां वठी अधु न ताईं हिकिड़ो पीलर कराची में त ॿियो पीलर सकर में यकी ॻोल्हाई वाह मुंहिंजा रब हदीस में अचे थो अल्लाह जे पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जन्नत में वेंदा मेन गेट ते जेॾी महिल पुॼंदा न तेॾी महिल जन्नत जी वात फाटी वेंदो हण ही ये डिजाइन तो ॾिसो ही गेट अलाह कीअं ठाहियो आहे रसूल फरमायो अड़े पिया कंदा सुभान अल्लाह पिया कंदा जन्नती पहिरीं गेट ते 40 साल बीठा हूंदा रुगो ख़ुदा जी वाखाण पिया कंदा एॾो रब जी कारीगरी आहे जन्नत जा अलाह 8 गेट ठाहिया आहिनि पर वरी गेट ठाही आहे इबादत जे हिसाब सां निमाज़ वारा ॾाजो तव्हांजो गेट ई आहे रोज़ा क़बूल थियनि ॾाजो रोज़न वारा हिन गेट मां नमाज़ वारा हिन मां ज़कात वारा हिन मां हज वारा उमरे वारा क़ुरान वारा हेॾा हिन गेट मां सभिनी जा गेट इबादतनि जे हिसाब सां 8 गेट वरी ख़ुदा करण वारनि जे लाइ मुफ़्त वारा तो मूं जहिड़ा लॻो नमाज़ लॻो रोज़ो अल्लाह या मोबाइल या क्रिकेट पूरी क़ौम ग़रक़ आहे न नमाज़ न रोज़ो न हज न ज़कात न क़ुरान न तिलावत रिट विकिणी मोबाइल वठी आयो तुंहिंजो नंबर कहिड़ो आहे यारा मूंखे ख़बर कोन्हे हिन में हूंदो ॾिस ॼाण वरी एतिरी आहे इहो आहे इज़ी लोडर ॾाढा हिन में मूंखे 20 रुपया विझी ॾे ॿेड़ी तरही जूते पादर कोई कन ते रखियो पर ख़बर बि कोन्हे त मुंहिंजो नंबर कहिड़ो फ़ाइदो कहिड़ो इहा आहे क़ौम सॼी घर काननि हुई मोबाइलनि में ऐं क्रिकेट में अची ॾाढी वारा 13 छोरनि जा पे गोबा था खणो मैदान ते बीठा जिहाद था कनि कश्मीर सां असां न को नमाज़ न को रोज़ो इबादत आहे कान हाणे असांजो छुटकारो अल्लाह जे फज़ल ऐं करम ते रहमत अब्दुल्ला आऊं न छुटा कर को फेरो फज़ल रसूल सल्लल्लाहु फरमाए क़यामत जॾहिं अल्लाह तबारक व तआला 70,000 बाना बिना हिसाब किताब जे जन्नत में रवाना कंदो उहे 70,000 रुपया एॾा त अल्लाह जा नेक इंसान हूंदा जो हिकिड़े जे सफ़र सां 70,000 ॿिया पिया छुटंदा 70,000 ज़रबिया 70,000 इनखे जेकॾहिं तो वॾो को कैलकुलेटर हुजे ॼाणे जहिड़ो उन में तूं हिसाब कढी ख़बर कैलकुलेटर में कोन ईंदो 70,000 ज़रबिया 70,000 जवाब ईंदो 3 अरब 90 करोड़ 3 अरब 90 करोड़ इंसान रब जे फज़ल ऐं करम सां 8 गेट मां मुफ़्त में जन्नत में वेंदा दुआ करियो त अल्लाह तबारक व तआला कंहिं न कंहिं तरीक़े सां असांखे जन्नत में रवानो करे असां में पादरनि साइण जी तौफ़ीक़ कान्हे
जहन्नम जा पादर तमामु ॾुखिया आहिनि। अल्लाह तबारक व तआला असांखे उमेद आहे त जेको नबी ॾिनई आहे, जेको शान वारो नबी ॾिनई आहे, जंहिंजो फरमान आहे त मुंहिंजो हिकिड़ो उम्मती